छाछरो में ब्रेकिंग न्यूज़ ते पहुंचूं। छाछर जो ॻोठ खारियो फज़ल में वॾेरे पारां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे प्राइमरी स्कूल कढण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। छाछरो में ॻोठ खारियो फज़ल में वॾेरे पारां उस्ताद ऐं शागिर्दनि खे प्राइमरी स्कूल कढण वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। वीडियो वायरल थियण बाद अदालत मामले जो नोटिस वठंदे वॾेरे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। छाछरो वेझो ॻोठ खारियो फज़ल में वॾेरे पारां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे प्राइमरी स्कूल मां कढण वारे मामले जो नोटिस वरितो वियो। वीडियो वायरल थियण बाद अदालत मामले जो नोटिस वठंदे वॾेरे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। न्यूज़ ते पहुचायूं पिया। छाछरो वेझो फज़ल में वॾेरे पारां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे स्कूल मां कढण वारे मामले जो अदालत नोटिस वरितो आहे। वीडियो वायरल थियण बाद जो नोटिस वठंदे वॾेरे खे गिरफ़्तार ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। छाछरो फज़ल में वॾेरे पारां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे स्कूल मां कढण वारे मामले जो अदालत नोटिस वरितो आहे। वीडियो वायरल थियण बाद अदालत मामले जो नोटिस वठंदे वॾेरे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं छाछरो मां KTN न्यूज़ रिपोर्टर रमज़ान नोड़ी खां। जी रमज़ान, अपडेट कजो। जी बिल्कुल, डाली तालके जे ॻोठ खारियो फज़ल में गुज़िरियल ॾींहुं बासर वॾेरे अब्बास समेत जे पारां संदसि पाड़े जी प्राइमरी स्कूल में मास्तर ऐं शागिर्दनि खे अचण खां रोकी वरितो ऐं मास्तर खे पिणु गारगंद कई, जंहिं तां शागिर्द ऐं मास्तर स्कूल में अची न सघिया ऐं मास्तर पारां अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल कई हुई, जंहिंजो छाछरो जे सिविल जज पारां नोटिस वठंदे खेसर पुलिस खे हुकम ॾिनो त वॾेरे खे अदालत में पेश कयो वञे। तंहिं तां खेसर पुलिस अॼु जेको आहे ॻोठ खारियो फज़ल अची वॾेरे अब्बास समेत जो खे गिरफ़्तार करे छाछरो जी अदालत में पेश करे छॾियो। पुलिस मूजिबि वॾेरे पंहिंजी ग़लती जो एतिराफ़ कंदे अदालत खां माफ़ी घुरी वरिती ऐं अदालत खे चयो त ॿीहर अहिड़ो आउं क़दम न खणंदुसि ऐं इनशाला जेको आहे माफ़ी बि घुरंदुसि उस्ताद खां। उन करे जेको आहे केस न दाख़िल कयो वियो आहे। ॿीहर 7 फरवरी ते वॾेरे ऐं उस्ताद खे पिणु अदालत तलब करे वरिता आहिनि। जी रमज़ान, अहिड़ी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़िन, ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। छाछरो मां ॻोठ खारियो फज़ल में वॾेरे पारां उस्तादनि ऐं शागिर्दनि खे प्राइमरी स्कूल मां कढण वारे मामले जो अदालत नोटिस वरितो आहे। वीडियो वायरल थियण बाद अदालत मामले जो नोटिस वठंदे वॾेरे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।